लेटर खे सिंधी में चइबो आहे हर्फ या अखर। लेटर की डेफिनेशन आहे the basic unit, it is the basic unit, you know, the basic unit of any language is called letter। कहब बोलिए जे बुनियादी एके खे अखर चइबो आहे। एग्जांपल ए खां वठी ज़ेड ताईं हूअं त कंहिं बि ॿोली जे, पर जेकॾहिं इंग्लिश लैंग्वेज पाण पढ़ूं पिया त उन हवाले सां एग्जांपल में थींदा ए बी सी डी टिल ज़ेड। इहे टोटल जेके आहिनि से बुनियादी अखर आहिनि, बेसिक यूनिट आहिनि लैंग्वेज जा, इंग्लिश लैंग्वेज जा। हाणे जेके लेटर आहिनि उन जा फर्दर टाइप्स थियनि था। देयर आर 3 टाइप्स ऑफ लेटर। अखरनि जा वरी फर्दर अखरनि खे असां जेके अंग्रेजी अखर आहिनि उन्हनि खे 3 हिस्सनि में विराए सघूं था। कहिड़ो आहे पहिरियों कॉन्सोनेंट लेटर, नंबर 2 कहिड़ो थींदो वॉवेल लेटर्स, एंड नंबर 3 सेमी वॉवेल लेटर। हाणे जॾहिं असां कॉन्सोनेंट लेटर पढ़ूं था, वॉवेल लेटर पढ़ूं था, सेमी वॉवेल लेटर पढ़ूं था। सेमी वॉवेल मीन्स अधूरा इल्लत। हाणे कॉन्सोनेंट जो मतलब आहे हर्फ सही, वॉवेल लेटर जो मतलब आहे हर्फ इल्लत, ऐं हिननि खे तव्हां अधूरा इल्लत चई सघो था। हर्फ अधूरा इल्लत, अधूरा इल्लत मां मुराद इहा आहे अधूरा इल्लत अहिड़ा आहिनि जेके हिन वॉवेल वारी कैटेगरीअ में नथा अचनि। यानी समटाइम्स जॾहिं हिननि 5 खां सवाइ वॉवेल यूज़ को थींदो आहे त पोइ इहो, छो त हीअ जॾहिं कंहिं कॉन्सोनेंट सां मिली करे, कंहिं हर्फ सही सां मिली करे वॉवेल जो आवाज़ कढंदा आहिनि, तंहिंजे करे हिननि खे सेमी वॉवेल चइबो आहे। हाणे कॉन्सोनेंट लेटर्स कहिड़ा आहिनि? कॉन्सोनेंट लेटर्स कहिड़ा आहिनि? असां हिते कॉन्सोनेंट लेटर लिखूंसि। हिते पाण लिखूं था वॉवेल लेटर्स, ऐं हिते पाण लिखंदासीं सेमी वॉवेल लेटर्स। ए जेको आहे शुरुआत कयूं था एबीसी खां वठी लाज़मी आहे। ए जेको आहे उहो आहे वॉवेल लेटर। बी हर्फ सही आहे, कॉन्सोनेंट आहे। सी हर्फ सही आहे। डी हर्फ सही। ई वरी वॉवेल लेटर आहे। एफ हर्फ सही। जी एच आई वरी वॉवेल लेटर आहे। जे के एल एम एन ओ वरी वॉवेल लेटर आ। पी क्यू आर एस टी यू वॉवेल लेटर आ। वी डब्ल्यू वरी सेमी वॉवेल आ। डब्ल्यू एक्स ऐं वाई सेमी वॉवेल आ ऐं ज़ेड। हिन तरीक़े सां असां इन्हनि खे विराईंदासीं। ही जेके हिन कैटेगरी में अचनि था इहे कॉन्सोनेंट लेटर्स आहिनि, ही वॉवेल लेटर्स आहिनि ऐं ही सेमी वॉवेल लेटर्स आहिनि। ही जेके आहिनि सिंधीअ में जेके ज़ेर ज़बर पेश यानी जरा असां आवाज़ ठाहींदा आहियूं अलफ़ ज़बर अलफ़ मद अलफ़ ज़ेर अलफ़ ये ज़री अलफ़ पेशो अल्फ़ा पेशो अलफ़ ये अलफ़ ये ज़बर अलफ़ वाओ अलफ़ आ ज़बर औ जेके 10 आवाज़ ठहंदा आहिनि हर अखर जा, उन्हनि आवाज़नि खे ठाहिण में असांजा ही वॉवेल लेटर्स जेके आहिनि उहे अंग्रेज़ी में मदद कंदा आहिनि।